नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी को क्वेश्चन पूछणो है। हाँ त इंसान एतिरे टाइम खां भक्ति करे थो, हाँ पर पोइ बि सुखी कोन थो पाण खे सम्झे, मन शांत, दुखी, हाँ ईअं छो आहे? हाँ ॾिसो, भक्ति कंदे कंदे मनुष्य जी आत्मा खे त सुखी थियणो खपे, लेकिन हाँ। ॿियो बि दुनिया में दुख छो थो वधंदो वञे? भई पाण हीअं न चई सघंदा आहियूं कि भक्ति सां दुख मिलंदो आहे, पर हाँ। पहिरियों भक्ति ज्ञान युक्त हूंदी हुई। अच्छा। पहिरियों हिकु निराकार खे ही यादि कंदा हुआसीं, शिवलिंग खे यादि करे। लेकिन अच्छा। अॼुकल्ह अनेक अलॻि अलॻि तरीक़े जा देवी देवता ठाता अथनि, अनेक प्रकार जे भगवान जे रूप ठाहे करे भगवान खे पूजनि था, प्रकृति खे पूजनि था। प्रकृति जाते भी कुझु मिले तो वो भगवान जे रूप में उनखे पूजण था लॻी वञनि। त भक्ति जी सामग्री भी केॾी थी वई आहे। अनेक प्रकार जा शास्त्र आदि थी विया आहिनि, अनेक प्रकार जा दुनिया में गुरु आदि थी विया आहिनि। त मनुष्य आत्मा हिन में भटकी वियो आहे। अच्छा। त करे थो चईंदा, असां गुरुद्वारे बि वेंदा आहियूं, असां मंदिर बि वेंदा आहियूं, असां चर्च बि वेंदा आहियूं, असां मस्जिद बि वेंदा आहियूं। असांजे मन में कोई धर्म जो भेदभाव न आहे, असां सभिनि खे मञंदा आहियूं, सभु त्योहारनि खे मञंदा आहियूं। पर मनुष्य एतिरो दुखी छो आहे? छो जी ही कंदे कंदे परमात्मा जो जेको असली रूप आहे, अर्थात परमात्मा अर्थात भगवान, भगवान जेको असली रूप, असली नाम, असली धाम आहे, उन खां दूर थी वियो आहे। अच्छा। भई पाण चऊं कि हिकु ॿार आहे, वो फैमिली में सभिनि जो लाडलो आहे, पंहिंजे माउ पीउ जो बि लाडलो आहे, पूरे घर परिवार जो लाडलो आहे। त लाडलो थींदो थींदो उहो सभिनि जे कॉन्टेक्ट में ईंदो आहे न, त उनखे सभु जीअं चईंदसि उहो सभु उहो कंदो रहंदो। लेकिन ज़रूरी थोड़ी कि जेके सभिनि जी मत हुजे उहो ई हुनजे माउ पीउ जी मत हुजे। त भले हुनखे सभु, लेकिन अंदरि हिकु माउ पीउ जो त रहंदो आहे न कि मां त इहो पई चाहां, लेकिन ठीकु आहे, अगरि तूं हिन सां ख़ुशि आहे त तूं ख़ुशि रहो। माउ पीउ खां त थोरो सो दूर थी वेंदो आहे न उहो। त ईअं ई परमात्मा खे भले ही मनुष्य सभिनि रूपनि में मञनि था, ये सभी भगवान है, तू में भी भगवान है, मुंह में भी भगवान है, कुत्ते में भी भगवान है, कण कण में भगवान है। त हिन सां छा थी वियो आहे? मनुष्य आत्मा पंहिंजे पीउ सां दूर थी वई आहे। पंहिंजे पीउ जी जेकी शक्ति हुनखे ॾिनल हुयसि, जेका गुण हुयसि ऐं जेकी बि नियम मर्यादा हुयसि, जेका बि कला परमात्मा बाप पंहिंजे आत्माउनि खे ॾिनी हुई, उन खां परे थी वई आहे। अच्छा। त हिन करे दुखी थी वई आहे। पाण त चओ मां त रोज़ सुबुह जो भगवान खे यादि कंदी आहियां, लेकिन तूं कहिड़े रूप में यादि कई? भगवान जी रूप त तव्हांखे पतो ई न हूंदो न। भगवान शारीरिक रूप त हूंदो ई न आहे। तव्हां त पंहिंजे शारीरिक देवी देवता ऐं गुरूअनि खे था मञो न, त उन्हनि जहिड़ा ई तव्हांजो जीवन थींदो, उन्हनि जहिड़ा ई तव्हांजा वीचार थींदा, ओड़ो जीअं ई तव्हांजो जीवन थींदो। त हिन करे परमात्मा बाप चईंदा आहिनि कि हाणे मां तव्हांखे ज्ञान ॾियण आयो आहियां। ज्ञान सां छा थींदो? क्या कहिड़ो ज्ञान ॾियण आयो आहे? कि पहिरियों पंहिंजे पाण खे पहचानो कि मां केरु आहियां। मां आत्मा आहियां ऐं आत्मा जो रूप निराकार आहे, त आत्मा जो पीउ बि निराकार परमात्मा आहे। अच्छा। त मां तव्हांखे इहो नथो चवां कि मुंहिंजे मथां मूंखे तव्हां भगवान जे रूप में यादि करो, मूंखे तव्हां पंहिंजे पिता जे रूप में यादि करो। भक्ति खां माण्हू भगवान खां ॿियो दूर छो थी वेंदा आहिनि? छो जो हिते भगवान ऐं भगत जो संबंध हूंदो आहे। त हिकु तरीक़े सां इहो अज्ञानता जो अंधियारो थी वेंदो आहे न। हिन करे परमात्मा चईंदा आहिनि भक्ति अर्थात अंधियारो।
अच्छा कहिड़ो अंधियारो थी वेंदो आहे भक्ति कंदे कंदे पंहिंजे मथां पाण खे कहिड़ो अंधियारो अची वेंदो आहे। आत्मा जो पीउ परमात्मा आहे, आत्मा जो रूप निराकार, उन जो पीउ परमात्मा भी निराकार आहे। इहो पाण खे अंधियारो थी वेंदो आहे। हिन सां पाण, हिन सोजरे सां पाण दूर थी वेंदा आहियूं। अच्छा ज्ञान अर्थात सोजरो। कहिड़ो सोजरो थो ॾे पाण खे परमात्मा, कहिड़ी रोशनी थो ॾे, तूं आत्मा, पंहिंजी पहचान थो ॾे कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा। हा, ऐं भगवान ऐं भगत जे संबंध सां मूंखे न यादि करो, ऐं कहिड़े बि शारीरिक रूप सां मूंखे न यादि करो। अच्छा ऐं इहे जेका नियम आहे न भई, भगवान खे यादि करण लाइ असांखे सुबुह सुबुह जो उथी करे पहिरियों सनानु करो ऐं सुठा कपिड़ा पायो ऐं ईअं करो, शुद्ध जॻह यादि, हा भल शुद्धता सुठी हूंदी आहे, घर में साफ़ सफ़ाई हुजे, सनानु पाणी बि करियल हुजे, सुठा कपिड़ा बि पातल हुजनि, परंतु ईअं न कि बसि सुबुह सुबुह जो ई पाण सनानु करे सुठा कपिड़ा हिकु टाइम भगवान खे यादि कयो, बसि सॼो टाइम ॿियो यादि ई न करो, पोइ कल्ह सुबुह जो कंदासीं जी। त हिन बीच अगरि कोई बि पाण खे तकलीफ़ आई त पाण त परेशान थी वेंदासीं न। हा त इहो बि पंहिंजे अंदरि अज्ञानता जो अंधेरो हटायो। मुंहिंजो पीउ मूंसां हर सेकेंड मूंसां गॾु आहे, काथे बि आहियां मां उते आहे, मां काथे बि चाहियां त मां परमात्मा खे यादि करे सघंदो आहियां, पंहिंजे मन जो हाल, पंहिंजी दिलि जी सभु ॻाल्हियूं हुनखे ॿुधाए सघंदो। त हिन करे परमात्मा चईंदा आहिनि कि भक्ति में जेको तव्हांजे मथां अज्ञानता जो अंधेरो छाए वियो अथव, जंहिंसां तव्हां आत्मा हेॾो दुखी थी विया आहियो, मां तव्हांखे नथो चवां कि तव्हां इहे सभु न करो, भल भक्ति त माण्हुनि खे पाप कर्म खां बचाईंदी आहे, लेकिन ज्ञान युक्त भक्ति करो। अच्छा। ऐं भक्ति शब्द छो था चऊं पाण, भक्ति शब्द चईंदासीं त ॿियो ई पंहिंजे पीउ खां थोरी दूरी अची वेंदी आहे न। भक्ति जी जॻह हीअं चओ कि हाणे मां आत्मा पंहिंजे पीउ सां मिलन थी बनायां, सॼो ॾींहुं त मूंसां गॾु पीउ हूंदो ई आहे, लेकिन थोरो समय सुबुह ऐं शाम जो वेही करे शांति सां सभु कुझु भुलिजी करे आत्मा पंहिंजे पीउ सां गॾु मिलन थी मनाए, हीअं सोचो। अच्छा ठीकु आहे। ऐं भक्तीअ में दीदी इहो सम्झंदा आहियूं न कि मां भॻत ऐं भॻवानु मूंखां ॾाढो परे आहे। हा, ऐं ईअं लॻंदो आहे भई अॼु कुझु ईअं फूल आदि प्रसाद आदि ऐं ईअं सभु पूजा आदि न कई त पाप न पइजी वञे। जी। त इहे शब्द पाण थोरो चेंज कंदासीं त पाण परमात्मा से सदा साथ रहंदासीं। जी। ठीकु आहे।